अस्सलाम वालेकुम जनाब, मां आहियां गफ़ूर चांग ऐं चैनल आहे सवाद। ऐं सवाद में अव्हांखे नयूं नयूं रेसिपीज़ ॿुधाईंदा आहियूं। गुज़ारिश इहा करणी आहे त असांजो चैनल सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो, घंटीअ जो बटण ज़रूरु दॿायो। असां काफ़ी महिनत करे रहिया आहियूं। सिंधी जो चैनल आहे। हीअ आहे अंडे जो आमलेट, पर हिन आमलेट में मुर्गी जो गोश्त बि शामिल आहे ऐं उहो गोश्त टिपिकल अंदाज़ में शामिल आहे। ऐं मुंहिंजी इहा दावा आहे त हीअ कॾहिं बि अव्हां कोन खाधो आहे, न वरी हीअ ठाहियो आहे, पर मां इहा बि दावा कयां थो जॾहिं अव्हां हीअ ठाहींदा, हिन खे तयारु कंदा, त हिन जो जेको ज़ाइक़ो आहे, हिन जी जेका टेस्ट आहे, उहा यकीनन अव्हांखे वणंदी ऐं अव्हां हमेशह हिन खे ठाहींदा ऐं पंहिंजे दस्तरख़ान जी ज़ीनत बणाईंदा। त दोस्तो, ॾिसूं था त हीउ कीअं ठहंदो आहे। अव्हां ज़रूरु ठाहिजो। सब्सक्राइब करण जी गुज़ारिश हिकिड़ो दफ़ो ॿीहर बि मां अव्हांखे कयां थो। पाण खणूं था हिकिड़ी साफ़ सुथरी देगिड़ी ऐं इन देगिड़ी में पाण विझी रहिया आहियूं जनाब मुर्गी जो गोश्त। जी हा, अव्हां हैरान थींदा त असां ठाहे आमलेट रहिया आहियूं ऐं खयो आहे असां मुर्गी जो गोश्त। हीउ गोश्त मूं मुर्गीअ जे ॼंगुनि जो खयो आहे, छाकाणि त लेग पीसिस में जेको गोश्त आहे उहो मूंखे काफ़ी वणंदो आहे। हिन में पाण विझूं था पाणी। बुनियादी तौर ते पाण करे रहिया आहियूं हिन खे बॉयल। हिन खे ख़ूबसूरत करण जे लाइ कमाल पट विधोसीं, हिकिड़ो पतो जेतिरो तव्हां विझी सघो उहो विझिजो। हिकिड़ो वॾो फोटो ऐं हिकिड़ी स्टिक पाण दालचीनी जी हिन में विझूं था। हिन खे ॾींदासीं ढक। हीउ थींदो बॉयल ऐं लॻभॻि 15 मिंट बॉयल ज़रूरु थींदो। त जनाब 15 मिंटनि खां पोइ पाण हिन जी पोज़ीशन जेका आहे उहा ॾिसूं था त बिल्कुलु ॻरी चुको आहे। मां हिन जे गोश्त जो टुकड़ो खणी तव्हांखे ॿुधायां थो त केतिरो ॻरियो आहे। त जनाब हीउ ॾिसो, हा बिल्कुलु ई ॻरी चुको आहे। ऐं हाणे हिन खे पाण धार कंदासीं, प्लेट में खणंदासीं ऐं हिन जूं हॾियूं वग़ैरह पाण अलॻि कंदासीं। गोश्त पाण खे अलॻि करिणो आहे, इन खे ठाहिणो बि आहे। छो, इहो बि असां तव्हांखे तरतीब सां ॿुधाईंदा रहंदासीं। त जनाब इन गोश्त खे असां हिकिड़ी प्लेट में खयो आहे। हीउ पाणी ज़ाया नाहे करिणो जंहिंमें बॉयल थियो आहे, इहो कम जो आहे, वॾे कम जो आहे। त गोश्त खे पाण ॾंडी कुंडी में विधो आहे। ठाहिण खां पोइ इन खे कुटे रखूं था। अंडा खणूं था, अंडनि खे पाण हिकिड़े थांव में रखूं था। आहे न, ॾिसो मज़ेदार ॻाल्हि। हीअ रेसिपी अंडनि जे आमलेट जी, उन में वरी मुर्गी। अॻिते छा छा थियणो आहे इहो तव्हांखे मां ॿुधायां थो। 6 खनि अंडा पाण टोड़ियूं था ऐं इन खे हिकिड़े थांव में पाण गॾु कंदा वञूं था। ज़बरदस्त ही बोड़ आहे। मां अक्सर हिन खे ठहिराए पंहिंजे घर में खाईंदो आहियां। दिलि चयो तव्हां सां शेयर कजे। हिन में कुझु शामिलु कंदासीं मसाला, लूणु। सभिनी मसालनि जो हमेशह सरदार हूंदो आहे। पंहिंजे टेस्ट ऐं ज़ाइक़े मुताबिक़ तव्हां हिन खे शामिलु कयो, केतिरो खाईंदा हो। ॻाढ़ा मिर्च हिन में पाण शामिलु कयूं था घटि, छाकाणि त ॻाढ़ा मिर्च असांखे वरी बि शामिलु करणा आहिनि। थोरा ॾॾर थियल ॻाढ़ा मिर्च विझंदासीं, उन्हनि जो टेस्ट ज़बरदस्त हूंदो आहे। थोरा कारा मिर्च असां हिन में शामिलु कया, हिन खे फेंटियूं था ऐं हिन खे फेंटणो ख़ूब आहे। सावा मिर्च आहिनि, जी सावा मिर्च बि हिन में पाण कुझु विझूं था। इन्हनि जो इस्तेमालु बाद में बि थींदो ऐं फ़िलहालु हिते बि कयूं था। कुझु सावा धाणा बि विझूं था त जीअं असांजे आमलेट में इहे शयूं शामिलु थी वञनि। असां हिन खे ख़ूब फेंटींदासीं, छाकाणि त फेंटण सां या हिन खे गॾाइण सां इन जो ज़ाइक़ो जेको आहे आमलेट जो वधी वेंदो आहे ऐं ज़बरदस्त थी वेंदो आहे। त जनाब हीउ ज़बरदस्त फेंटिजी चुको। असां वीडियो खे स्किप करे तव्हां ताईं पहुचायूं था। हिकिड़ो पैन खणूं था, उनखे पाण कुझु आयल विझूं था त जीअं उहो सिर्फ़ु ग्रीस थिए ऐं उनजे मथां पाण हारियूं था इहे 6 ई अंडा जेके पाण मसाला सामान विधी इन्हनि खे रखियो हुयोसीं। इन खे ॾेई छॾियूं था ढक ऐं इन ते खे बाहि ॿारे छॾियूं था। हल्की बाहि बहितर रहंदी। तक़रीबन 10 मिंटनि खां पोइ पाण हिन खे खोलियो आहे त हिन जी पोज़ीशन हीअ आहे। हीअ हेठां बिल्कुलु पचणु शुरू थी वियो आहे। बाहि मूं थोरी हाणे वधाई आहे, छाकाणि त हिन जे मथे हिसे में जेको अञा अंडे जो पाणी आहे उहो पाण खे हिते ख़तमु करिणो आहे। कुझु पासनि ॾांहुं टिड़ी वेंदो ऐं कुझु हिन जे मथां ई जीअं जीअं गर्मी मिलंदी पासे में हिन खे पाण चमची जी मदद सां कुझु आयल ॾियूं था। तव्हांखे यादि हूंदो पाण आयल बिल्कुलु थोरो विधोसीं। त जनाब हीउ पची रहियो आहे। हिन खे वरी पाण ढक ॾियूं था। वीडियो खे असां स्किप कंदा रहंदासीं त जीअं तव्हांखे ख़बर पए। हिन खे ख़ूब पचाईंदासीं, हिन जे मथां को बि पाणी वग़ैरह न छॾींदासीं। ऐं जॾहिं ॿई पासा पची चुको त असां हिन खे लाथो आहे ऐं लाहिण खां पोइ हिन जा पाण कया आहिनि पीसिस। हिननि खे नंढड़नि टुकरनि में पाण विरहायूं था। आमलेट उअं ई ठहंदो आहे जीअं तव्हां आमतौर ते पंहिंजे घरनि में ठाहींदा हो। बसि मसालनि जी तरतीब वग़ैरह तव्हां जेका आहे उहा ॾिसी वरिती। त हीअ पाण इन्हनि खे टुकरनि जी शकिल में करे वरितो आहे। हिननि खे पाण रखूं था साइड ते ऐं खणूं था हिकिड़ी कढ़ाई में पाण विझूं था आयल ऐं हुन में शामिलु कयूं था कुझु मसाला। हीउ जीरो आहे, जीरो ॾाढो ज़बरदस्त आहे। हिन में हिकिड़ो दफ़ो ॿीहर पाण हिकिड़ो पतो विधोसीं कमाल पट, हिकिड़ो फोटो ऐं हिकिड़ी नंढड़ी स्टिक जेका आहे दालचीनी जी। हीउ जॾहिं तयारु थी वेंदो बिल्कुलु, बल्कि हीउ जॾहिं पूरो गरम थी चुको आहे त पाण हिन में शामिलु कयूं था। हीअ कद्दूकश थियल आहिनि, सन्हड़ा कद्दूकश थियल आहिनि बसर। ऐं अवां बि जेकॾहिं हिननि खे बसरनि खे कद्दूकश कंदा तकिड़ा
त रिज़ल्ट जल्दी मिलंदो ऐं सुठो थींदो, छाकाणि त ईअं हूंदा ऐं पाण हिन में हाणे शामिलु कयूं था अधु खनि पची वञण खां पोइ, दाग पची वञण खां पोइ लहसुन ऐं अदरक जो पेस्ट ही थोरो मूं हिन में विधो आहे, छाकाणि त हिन में घणो न विझणु घुरिजे। ऐं उनखां पोइ जनाब ही उहो मुर्गी जो गोश्त आहे, आयो न मज़ो, आहे ही उहो ई आहे जंहिंखे पाण कुटे रखियोसीं, बॉइल करण खां पोइ रखियोसीं, वरी कुटियोसीं, बोरा बोरा थी वियो डंडे जी कुंडे में, इन खे पाण ख़ूब पचायूं था। ऐं ही पचण में टाइम तक़रीबन 10-12 मिंट वठंदो। पाण फ़िलहालु हिन खे ढक वग़ैरह नथा ॾियूं, छाकाणि त असां नथा चाहियूं थी पाणी छॾे। असांखे हिन खे बुनियादी तौर ते आहे भुञणो। कुझु वक़्तु भुञण खां पोइ पाण हिन में ॻाढ़ा मिर्च विझूं था। ॻाढ़ा मिर्च पाण अंडे में बि विधा, उहो बि एहतियात कंदासीं। कुझु ॾॾर थियल मिर्च बि विझूं था ऐं कुझु पाण विधा हुयासीं हिन में धाणा जेके आहिनि सुका, ऐं थोरा कारा मिर्च विधा आहिनि। पाण हिन खे घुमायूं था ऐं प्रोसेस जारी रखूं था। ख़ूब पाण हिन खे पचाईंदासीं ऐं हीउ ॾिसो पची रहियो आहे ॾाढे ज़बरदस्त नमूने सां। जॾहिं पची वेंदो त पोइ वरी पाण हिन में पेस्ट हीअ बि टमाटर आहिनि जेके मूं कद्दूकश कया आहिनि, तव्हां सन्हड़ा कटे बि विझी सघो था। कद्दूकश करण सां थींदो ईअं आहे त जल्दी थी वेंदो आहे हीअ प्रोसेस। हीअ ॾिसो हीअ हिन में जल्दी उकला थी वेंदो आहे ऐं टाइम जी बचति जेका आहे तमामु घणी थींदी आहे। हीअ असांजो बोड़ पची रहियो आहे। हीअ इन ई सूरत हाल में बि एटलीस्ट 10 खां 12 मिंट जेको आहे उहो वठी सघे थो। ऐं मूंखे त हीअ ॾाढो ज़बरदस्तु लॻंदो आहे। हीअ उहो पाणी अथव जंहिंमें पाण मुर्गी खे बॉइल कयोसीं, छाकाणि पाण का बि शइ ज़ाया न कंदासीं। हिन में ज़बरदस्त टेस्ट आहे, तवानाई आहे, ताक़त आहे। हिन खे घुमायूं था, हिन खे पचायूं था, हिन खे ख़ूब पचायूं था। ॾिसो ख़ूब पची रहियो आहे। ऐं हाणे हिन में शामिलु कयूं था हैड जो त रंग ई कमाल हूंदो आहे, ॾाढो हिन जो टेस्ट बि ज़बरदस्तु हूंदो आहे ऐं रंग बि कमाल। लूणु तव्हांखे यादि हूंदो त हिन में मूं न विधो आहे। पहिरियां असां आमलेट में लूणु जेको आहे विधो हुयो। हीअ जेका असांजो बोड़ पचे थो जंहिंमें असांजी कुटियल मुर्गी आहे ऐं खोड़ सारा हिन में ॿियूं शयूं आहिनि, बसर वग़ैरह आहे, हिन में टमाटर आहिनि। हाणे हिन में सावा मिर्च पाण शामिलु कयूं था। इहे बि हिन जे ज़ाइके खे दुबालो करे छॾींदा, वधी वेंदो हिन जो ज़ाइको। ख़ूब पचाइणो आहे। हिन जे पचाइण ते का बि कंप्रोमाइज़ तव्हांखे न आहे करणी। जेतिरो हिन खे घणो पचायो हिन खे साड़णो बि न आहे। कुझु कईसीं टमाटो केचप घाटो हुयो, पाणी थोरो विझी शामिलु करे उहो बि मां हिन में शामिलु करे छॾियो आहे, छाकाणि त टमाटो केचप जी टेस्ट बि हिन में ॾाढी ज़बरदस्त ईंदी आहे। त जनाब हीउ ॾिसो, ऐं हाणे पचाइण खां पोइ असां हिन में शामिलु करे रहिया आहियूं उहे ई आमलेट, जेके पाण आमलेट ठाहियो हुयोसीं ऐं उनखे कटे उनजा टुकड़ा करे पाण रखिया, उहे पंहिंजी हिन बोड़ में शामिलु कयूं था, जंहिंमें कुटियल मुर्गी आहे, बसर आहिनि, टमाटर आहिनि, धाणा आहिनि, सावा मिर्च आहिनि। ऐं हाणे कुझु वक़्तु पचाइण खां पोइ असां हिन में पाणी विझूं था ऐं पाणी विझी असां हिन खे घटि में घटि 10 मिंट खनि पचाईंदासीं त जीअं इहो पाणी जेको आहे ख़ुश्क थी वञे। पाणी विझण जो मक़सदु इहो आहे त हीअ आमलेट, हीअ मुर्गी, हीअ मसाला, टमाटर, इहे सभु यकजान थी वञनि, गॾिजी वञनि। तीअं असांजे पचण जो प्रोसेस जारी आहे। हीअ ॾिसो आयल छॾणु शुरू करे ॾिनो आहे। असांजी हीअ ग्रेवी या मुर्गी जो जेको गोश्त आहे उन ई हिन खे घुमायूं था ऐं पाण हिन जे पाणी खे ख़ुश्क कयूं था। ॾिसो असां ढक तमामु घटि ॾिनो आहे। हीअ ॾिसो हीअ आयल बिल्कुलु धार थी वियो आहे। हीअ ॿुधाए थो त असांजो बोड़ जेको आहे पची चुको आहे। पाण बोड़ खे घुमाए उनखां पोइ फ्लेम खे पाण बंदि करे कुझु वक़्तु हीअं ख़ाली घुमायूं था, छाकाणि त कढ़ाई हेठां हूंदी आहे गरम। त जनाब अची वियो वारो असांजी प्रेज़ेंटेशन जो। असां हिन खे कढूं था ॿाहिरि हिकिड़े ॾूंघे में ऐं वात पाणी त थींदो ई आहे। हीअ शानदार असांजो बोड़ जेको आहे जंहिंमें मुर्गी बि आहे, हीअ असांजो अंडो आमलेट बि आहे ऐं मुंहिंजी दावा यकीननि सही आहे त तव्हां पहिरियां कोन खाधो हूंदो ऐं खाईंदा त बार बार खाईंदा। हिन जे मथां कुझु कटियल रखूं था पाण सावा मिर्च, कुझु धाणा हिन जे मथां रखूं था ऐं लीमा बि पाण हिन ते सजायूं था। ॾिसो फिको फिको रंग उन जे मथां, सावा धाणा, सावा मिर्च ऐं वरी फिका फिका जेके आहिनि लीमा। आहा, असां पंहिंजे बाग़ीचे में प्रेज़ेंटेशन त इजाज़त ॾींदा। गफ़ूर चांग खे ॾिसंदा रहो सवादु। असांजो चैनल सब्सक्राइब, लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो। तव्हांजी महिरबानी।